ईरान जे नए चूंडियल सुप्रीम लीडर आयतुल्लाह मुज्तबा अली खामनाई शहीदनि जे खून जो बदिलो वठण जो ऐलान कंदे चयो आहे त विच ओभर में अमरीकी अॾा बंदि कया वञनि, ॿी सूरत में हमला जारी रहंदा, शहीदनि जे खून जो पलांद वरितो वेंदो, आबनाई हरम्स बंदि रहणु घुर्जे। मुज्तबा खामनाई पंहिंजे पहिरें ऑडियो बयान में चयो आहे त संदसि उहिदो मूंखां केतिरियुनि ॻाल्हियुनि जी तक़ाज़ा करे रहियो आहे। अवाम दुनिया खे ॾेखारियो त ईरानी अज़ीम क़ौम आहे, अवाम जी हिमायत बिना मुंहिंजी का बि अहमियत नाहे। सुप्रीम लीडर चयो आहे त दुश्मन ईरानी अवाम खे निशानो बणाए रहियो आहे, असांखे पंहिंजे दुश्मन खे शिकस्त ॾियणी आहे। शहीदनि जे खून जे पलांद वारे हक़ तां हथ न खणंदासीं। ईरानी अवाम जो इत्तेहाद हमेशह क़ाइमु रहंदो। अल्लाह ताला मुंहिंजी क़ौम जी मदद फरमाए। हिन चयो आहे त असां पाड़ेसरियुनि सां दोस्ताननि राब्तनि ते यकीन रखूं था। असीं रुॻो फ़ौजी अॾनि खे निशानो बणाए रहिया आहियूं, उहे अणटर बुनियादनि ते जारी रहंदा। विच ओभर में अमरीकी अॾा बंदि कया वञनि, अमरीकी अॾा बंदि न थिया त हमला बि जारी रहंदा। ईरानी सुप्रीम लीडर चयो आहे त अवाम यकजहतीअ सां दुश्मन खे शिकस्त ॾींदो। असीं पंहिंजे शहीदनि ख़ुसूसी तौर ते मनाब स्कूल जे शहीदनि जो बदिलो वठण बिना न रहंदासीं। आबनाई हरम्स दुश्मन ते दॿाउ विझण लाइ बंदि रहणु घुर्जे। बुरायुनि समेत जल्द समूरनि शहीदनि जो बदिलो वठंदासीं।